फिटाई घोट तो सिंधड़ी थी सगड़ा करी मरन पयूं मारियूं काबू आहिन कोट साईं अज तुझे ओट ॾाढन खे ॾारे छॾियूं सहंदो केर मयार वो यार सहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ ते असर केर न ॾींदो सहंदो केर मयार सहंदो केर मयार वो यार सहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ ते असर केर न ॾींदो सहंदो केर मयार ओ मारू वड़न खे मेहणा ॾींदा मारू वड़न खे मेहणा ॾींदा बहराड़ीअ जा ॿार वो यार बहराड़ीअ जा ॿार वो यार सिंधड़ीअ ते असर केर न ॾींदो सहंदो केर मयार ओ वाह तू वसाईस अल्लाह आहू आलिम जो सुणी मोकल थे मींह के पिरी न तरसाईस सारी सिंध ते बादल बरसाईस यार खंड सां मिलाईस जीअं खीर में खंडो ओहे ॾी सारे थर जी आख़िर ओहे ॾी सारे थर जी आख़िर गैरत छो थे गार वो यार गैरत छो थे गार वो यार सिंधड़ीअ ते असर केर न ॾींदो सहंदो केर मयार ओ मोहब्बत जी मैदान में ओ मोहब्बत जे मैदान में कातियूं कंद गुरनू न्याज़ मोहम्मद पिता पीछे अचन से वढजन आशिक उहे सॾजन जन जा सिर अॾीअ ते ओ नेठ मारुन खां लहंदा ओ नेठ मारुन खां लहंदा उमरन जा आज़ार वो यार उमरन जा आज़ार वो यार सिंधड़ीअ ते असर केर न ॾींदो सहंदो केर मयार ओ सूरी ऐं सीगार अलाह आशिकन जी दिजा कीन लतीफ़ चवे छा नज़ारे निर्वार यार अब्दुल कुसणकार कमवा आशिकन जो ओ अना के आहिन उस्ताद बुखारी ओ अना के आहिन उस्ताद बुखारी सूरीअ जा सींगार वो यार सूरीअ जा सींगार वो यार सिंधड़ीअ ते असर केर न ॾींदो सहंदो केर मयार सहंदो केर मयार वो यार सहंदो केर मयार वो यार सिंधड़ीअ ते असर केर न ॾींदो सहंदो केर मयार वाह 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 उस्ताद ॾाढो मज़ो आहे ज़बरदस्त तव्हां सिकंदर साहिब खे बि ॿुधो सिकंदर हितां जो मलीर हिन पासे जेका ॻोठ कराची जे भर में जेका ॻोठ आहिनि हिन पासे जो लोकल सिंगर आहे पर हितां जो मशहूरु सिंगर आहे सिकंदर हिकिड़ो ग्रेट माण्हू आहे ग्रेट पर्सनैलिटी आहे एॾो जनरस माण्हू आहे एॾो महिमान नवाज़ माण्हू आहे एॾो चइजो दिलदार माण्हू आहे ऐं इहो इन जो जेका रीज़न आहे न उहो इहो आहे त जलाल चांडीअ खां इम्प्रेस्ड आहे ऐं जलाल चांडीअ जा गुण हिन में आहिनि जलाल चांडियो तव्हांखे ॿुधायां त हू सिंध जे माण्हुनि सां सिंध सां एॾो प्यारु कंदो हो जॾहिं किथे फॉर एग्ज़ाम्पल कॾहिं जेकॾहिं कंहिं बि फंक्शन में कंहिं बि नंढे फ़नकार जेका मशहूरु न हूंदा उन फ़नकार सां का ज़्यादती थींदी जलाल चांडियो उहो फ़नकार उन फ़नकार लाइ उथी बीहंदो ऐं मुज़ाहरो बि कंदो हो मज़ामत बि कंदो हो जलाल चांडियो ऐं उन लाइ जान क़ुर्बान हूंदी ऐं कॾहिं जलाल चांडियो जा एॾा त मशहूरु गाना आहिनि सो उन जी जेका मूंखे उन जो दीवानो उन जो शागिर्द उन जो मौक़े ते मिली वियो आहे ऐं मूंखे मिली ॾाढी एॾी त ख़ुशी थी जलाल चांडियो सिंध जो उहो आहे सिंध जो मगर दुनिया जो उहो सिंगर आहे जंहिंमें घणे में घणो दुनिया में कैसेट्स आहिनि
ऐं हिन जो गिनीज़ बुक में नालो हुअणु खपे जलाल चांडीअ जो। ऐं असांजे दोस्तनि काफ़ी हिन में गिनीज़ बुक वारनि खे लेटरबाज़ी कई। इहो आहे 25 साल पुराणी। मुंहिंजो कल में 1997-98 में असां लेटरबाज़ी कई त हिन जो गिनीज़ बुक में नालो अचणु खपे, छाकाणि त जलाल चांडीअ जेको आहिनि उहो जो घणे में घणे दुनिया में कैसेट्स आहिनि, एतिरो कंहिंजूं कैसेट्स आहिनि जलाल चांडीअ कैसेट्सूं हुजे। सॼी सिंध में दीवान हुआ जलाल चांडीअ जे करे, सॼी सिंध में जे टकनि ऐं बसनि जे पिया फ़ोटू हूंदा हुआ। हाणे तव्हां ॾिसो साईं सिकंदर साहिब जो जेका फ़ोटू आहे उहो स्टाइल आहे, उहो जलाल चांडीअ जहिड़ो आहे। ऐं एॾो त मशहूरु तव्हांजो आहे, मशहूरु हितां जो लोकल ऐं ॾाढो। असांखे लास्ट टाइम मूंखे साईं आहे प्रोफेसर राशिद मलिकवाणी उहो वीडियो मोकिलियो, मां वीडियो मोकिलियो रखियो, हिन जो वीडियो मिलियन में वियो। त हाणे मां चयो त जॾहिं मां अहिड़े दिलबर माण्हू सां, दिलबर महिमान नवाज़ दोस्त माण्हू सां मिलणु वञा, ऐं मां उते मिलणु वियुसि, मूंखे वाक़ई लॻो त हिकिड़ो जंहिंखे चइबो सिंधी में दिलबर दिलरुबा हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा जनरस माण्हू आहे, हिकिड़ो एॾो ख़ुशिनुमा माण्हू आहे। ऐं हिन सां मिली मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढा ख़ुशि थियासीं। ऐं मां हिते प्रोफेसर राशिद मलिकवाणी जो बि थैंक्स चवंदो जेको असांखे हिन मिलाइण में वॾो जो किरदारु कयो। ऐं मूंसां गॾु प्रोफेसर मंठार बरोही बि गॾु आहे असां गॾु हुआसीं, पर हिन मिलाइण में वॾो हिन जो किरदारु आहे राशिद मलिकवाणी जो। ऐं मां ऐं मंठार बरोही असां सोचियो हो त हिन माण्हू सां मिलिजे ऐं हिन जो कलाम हिकिड़ो ॿुधो आहे, मां कलाम रखां, तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं हिन खां पोइ तव्हांखे पपीते जा वीडियो बि ठाहिया आहिनि, उहो वीडियो बि रखां थो। पर अहिड़ा माण्हू सिंध में थोरा हूंदा महिमान नवाज़। ऐं पाण हिते मलिकवाणी नंढो ॻोठु ठाहियो आहे जेको बैरिया टाउन जे भर में आहे, पर हुतां मोटर साइकिल ते हुतां आयो आहे बनीअ ते। असां सां सॼी बनी घुमाई आहे, सॼो असां सां कचहरी कई अथसि, असांखे गानूं ॿुधाए अथसि, असांखे घुमायो आहे, असांखे चांहि प्यारी ख़िदमत कई। इहा ख़िदमत मूंखे कॾहिं न विसरंदी ज़िंदगी जी। ऐं हीअ जेका असां वीडियो ठाहियो आहे, इहो वीडियो बि असांखे कोन हूंदो त सिकंदर अगेन घणियूं महिरबानियूं सिकंदर मलिकवाणी साहिब जूं, जंहिं असांखे दावत ॾिनी। ऐं दावत ॾिनी, असां ज़ोरी वियासीं, असांखे हुते इज़त ॾिनी, असांखे मान ॾिनो, तो वॾी महिरबानी, असांखे ॾाढो मज़ो आयो। ऐं मां चवंदसि सिकंदर मलिकवाणी जी वॾी महिरबानी जेको असांखे टाइम ॾिनई। वाक़ई अहिड़ा सिंध जा जेका जेको न हीरा वेठा आहिनि उनखे असां उन सां ॾाढो ग्रेट पर्सनैलिटी आहे, जनरस माण्हू आहे। साईं अताउल्ला मलिकवाणी वॾी महिरबानी, असांखे सॼो घुमाए फिराए, पाण मोटर साइकिल ते हलियो असां